उहो ॾिठो वियो आहे त गिवर यानी ॾियण वारा, जंहिंखे असां विराइण वारा बि चवंदा आहियूं, हमेशा सुकून ऐं इत्मीनान सां भरियल हूंदा आहिनि, घटि वठंदा आहिनि, ॾींदा घणो आहिनि। गिवर हमेशा माण्हुनि जे घुर्जुनि जो तमामु घणो ख्याल रखंदा आहिनि। घणा माण्हू उन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त ॿियनि खे ॾियणु तमामु बहितरीन अमल आहे। रिसर्च खां उहो साबित थियो आहे त ॿियनि खे ॾियण वारो अमल चाहे थोरो हुजे या घणो, उहो असांखे पॉज़िटिविटीअ जी तरफ़ वठी वञे थो। मिसाल जे तौर 2004 में हिकु रिसर्च कई वई हुई 373 माण्हुनि ते। उन्हनि जो कंक्लूजन उहो निकितो त ज़िंदगीअ खे बहितरीन तरीक़े सां उहे माण्हू गुज़ारीनि था जेके ॿियनि जी मदद कनि था, जेके ॿियनि खे डेली लाइफ में कमु अचनि था। अहिड़ा माण्हू गैर ज़रूरी ख़्वाहिशुनि ऐं परेशानियुनि जे प्रेशर खां परे रहनि था। हिकु तमामु अहम उसूल तव्हांखे ॿुधायां थो त ज़िंदगीअ में ॿियनि खे ॾियणु शुरू करियो, जीअं पंहिंजो वक़्तु, सुठो मशवरो, इल्मु ऐं ॿियनि खे रस्तो ॾियो। हिकु ॻाल्हि हमेशा यादि रखो, ॾियण जी ख़ुसूसियत सिर्फ़ अल्लाह ताला जी आहे। जॾहिं तव्हां ॾियणु शुरू कयो था त तव्हांजी निस्बत रहमान सां ॻंढिजी वञे थी। जेतिरो तव्हां ॿियनि खे ॾियण वारा थींदा, एतिरियूं ई तव्हांजी ज़िंदगीअ में ख़ुशियूं अचणु शुरू थी वेंदियूं। जॾहिं असां गिवर थियण जो सोचींदा आहियूं त असांजे ज़हननि में वली कुतुब या मदर टेरेसा, कायदे आज़म ऐं अब्दुल सत्तार ईदीअ जहिड़ा ग्रेट इंसान अचनि था। पर दोस्तो, असांखे हिन दुनिया में गिवर थियण लाइ एतिरी वॾी कुर्बानी ॾियण जी ज़रूरत न आहे। सिर्फ़ माण्हुनि सां सुठे इख़लाक़ सां मुस्कुराए भलीकार करणु, सुठे तरीक़े सां ॻाल्हाइणु, कंहिंखे बि सुठी सलाह ॾियणु, थोरी मदद करणु, कंहिं सां बि पंहिंजो क्रेडिट शेयर करणो हूंदो आहे। ईअं करे असां पंहिंजे पाण सां गॾोगॾु ॿियनि खे बि कामयाब ज़िंदगी ॾेई सघूं था। जी दोस्तो, ही चैनल मुंहिंजे तरफ़ खां गिवर थियण जी हिकु नंढड़ी कोशिश आहे। तव्हां कहिड़े क़िस्म जा गिवर आहियो, मूंखे कमेंट करे ज़रूर लिखंदा। सिंध हेल्प खे सब्सक्राइब करियो, शेयर करियो, जीअं ईंदड़ वीडियोज़ मां तव्हां फ़ाइदो हासिल करे सघो। वीडियो ॾिसण लाइ तव्हांजा लख लख थोरा।